नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त मेड़ मां ख़बर ॾींदा हलंदो। मेड़ जे नाल इंतज़ामिया खिलाफ़ वकील ज़ाहिद रोशन खोसो खे मिलियल धमकियों ऐं भतो घुरण खिलाफ़ अॼु मेड़ में वकील बिरादरी कोर्ट जो बाइकाट करे एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। थ्रेट्स ॾिना विया आहिनि, धमकियूं ॾिनियूं आहिनि ऐं हुन ते मतिलबु अटैक करण जी कोशिशि कई वई आहे। असांजे वकील क्रीम ऑफ सोसाइटी आहे, उन जे लाइ असां सभु दोस्त गॾु थिया आहियूं इन सिलसिले में त इहे जेका मतिलबु गुंडागर्दी थिए थी या दहशतगर्दी थिए थी ऐं वकीलनि खे जेके धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं उन्हनि ते असां तनक़ीद कयूं था ऐं उनखे कयूं था। ऐं उन खां पोइ हीअ असांजो हिकिड़ो पुरअमन एहतजाज आहे। उन खां जेकॾहिं अञा बि को कुझु न थियो त अञा हिन दायरे खे असां वसी कंदासीं ऐं इनशाअल्लाह सभु दोस्त गॾिजी उन ते मतिलबु अॻिते हलंदासीं। हीअ असांजी जेका मेड़ इंतिज़ामिया जेका पुलिस आहे उहा नाल थी चुकी आहे ऐं हीअ जेका पुलिस आहे हीअ ॾोहारनि सां ॿधल आहे, ॾोहारनि सां मिलियल आहे। पहिरियों ॾिसो सुमरे साहब जो जेको नौजवान छोकिरो यंग हुयो उनजो क़तलु थियो। उन खां पोइ कल्ह शाम हिकिड़े बेगुनाह वीचारे मासूम खोसे खे मारियो वियो। वरी हाणे असांजे दोस्त ज़ाहिद रोशन खे जेको आहे सो धमकियूं मिलियूं आहिनि ऐं भत्ताखोरी जा दावा मिलिया आहिनि त असांखे भत्तो ॾियो, न त अदरवाइज़ तव्हांजो जेको पुटु आहे रोशन अली एडवोकेट ज़ाहिद रोशन उहो कोर्ट न वेंदो, उनजा ॿार स्कूल न वेंदा। छा ही किथे आहे SSP? ही किथे आहे मेहर जा चूंडियल नुमाइंदा किथे आहिनि? ही किथे आहे मेहर जी पुलिस जेका आम माण्हू खे त धमकियूं मिलंदियूं हाणे असांजे एडवोकेट खे मिलियूं आहिनि। अॼु असां हिन एडवोकेट जे प्लेटफॉर्म तां SSP दादू खे ॿुधाइण था चाहियूं त ही असांजा जेके वकील आहिनि क्रीम ऑफ सोसाइटी अॼु कोर्ट जो बाइकाट करायो अथऊं। सुभाणे रोटनि ते ईंदासीं, तुंहिंजे ख़िलाफ़ तुंहिंजी ऑफिस जी आॾो अचे असां धरणो हणंदासीं। मेहर बार जे दोस्त ज़ाहिद कोसे सां जेको अॼु मसइलो थियो आहे, जेके थ्रेट्स मिलियो न असां न लफ़्ज़नि जी सख़्तु मुज़म्मत कयूं था ऐं असां पंहिंजे जेके हीअ अथॉरिटी आहे SSP दादू, DIG हैदराबाद, IG कराची ऐं ॿिए वस वारनि ऑफिसरनि खे चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट कराची खे इहा रिक्वेस्ट कयूं था त ॾींहों ॾींहुं वकीलनि सां मसइला वधंदा वञनि था ऐं वकील जेको अनसिक्योर थींदा वञनि था पिया ऐं जेकॾहिं हिन ते एक्शन न वरितो वियो त इहा ॻाल्हि अॻिते निकिरी वेंदी ऐं सभु वकीलनि लाइ मसइला पैदा थी वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।